बिकलम मास्टर गुलाम क़ादिर लियारी रफ़ता उतारिल 1988 मतलब 1988 जो ने आख्या असां बि लिखंदऊं साईं तूं बि लिख त ओॾी महिल महकूं अधे जा सॻा सौट पिछे उहो प्यार वंदा पिछे उहो उस्ताद थिया पिछे वल अॻु च उमिरि किनूं लहण अॻु च लह गया कंहिं चकर च आ गया पिछे लह गया ऐं एॾी महिल टंडे लयार च अपनी जाग जी वेठे ARD अब्दुल रज़ाक दल उई हिकिड़ा शादी हार आहे उहो पछेनाल गिदा उई च होटल खोले माना हवाले उई साईं रोशन दे असां साईं छॾंदऊं भई नंढड़ा थी पलिया वञ पर ओॾी महिल मेरा निज़ारा उई ते आहे पिछे उन जो आख्या मूं छा ॾिठो त पिछे मां दोस्त बाकर ख़ान ऐं जान मोहम्मद जी राय ते लिखियलु हिकु सचो दास्तान पंहिंजी लियाकत आहार जेतिरी ॼाण आहे उनवान मूं छा ॾिठो जेकी ॾिठो मूं सोजे ॾिसो त कुझु कीन मुहां वायूं वञनि विसरी अखि पटे माउ जी हंज में आयसि लाशऊरी जूं मंज़िलूं तय करे शऊरी ज़िंदगी में दाख़िल थींदे ई उहो नूरानी तजलो ॾिठमि जेको रब ॾिठो आशिक़ वॼो मूसा ॾिठो वशती किरियो सूर सेना ॾिठो जली ख़ाक थियो इब्राहिम ॾिठो आड़ा घिरियो इस्माइल ॾिठो काती कुठो ज़करिया ॾिठो कट टीरियो बिलावल ॾिठो घाणे पीड़ियो यूनुस ॾिठो मच्छी पेट पियो शम्स ॾिठो खल लथी हुसैन ॾिठो सिर नेज़े चढ़ियो शर्मद ॾिठो जलावतन थी फाही टंगियो मंसूर ॾिठो सूरी चढ़ियो बरवे ॾिठो जीअरे मिटी ढकियो फरहाद ॾिठो हां चई दम ॾिनो मदने ॾिठो बुंड बणियो रांदर ॾिठो जोगी बणियो साहुर ॾिठो मेहार बणियो पुनल ॾिठो खान मां खटी बणियो सुन्यान ॾिठो शरा खां निकितो अरस्त ॾिठो पीरी में घोड़ो बणियो सोणा साईं इहो हुसंदो तजलो जिन ॾिठो तिन तख़्त छॾिया वक़्तु छॾिया रिननि रुलिया के धीअर दफ़न थिया किन जा सिर कपिया किन जा मास कोरिया पर दिलबर जे दीदार खां न मुड़िया नेठि पंहिंजे मंज़िल मक़सूद खे रथिया महबूब जे मुशाहिदे माननि वारनि जो अंजाम मूतू क़िबल अंत मूतू मरण खां अॻु मरी विया मूंसे ॾिठा मां दिनी ॾिठो पिरी खे तिनी संदी का करे न सघां ॻाल्हिड़ी रोज़े अलस्त खां इहो नूरी हुस्न जो सूरत नूर हुस्न जी सूरत में कुदरती कानून मूजिबि मुख़्तलिफ़ जिस्मनि में मुंतक़िल थींदो पियो अचे हक़ीक़त में शइ बिल्कुलु साॻी आहे आलमनि उशाकनि जी राय आहे त रब जी ज़ात खां पोइ तख़लीक़ जो ॿियो नंबर नूरानी हुस्न जो आहे ख़लीफ़ो नबी बख़्श बिगारी उर्फ़ क़ासिम शाहिदी थो ॾिए त न का क़ासिम कुन हुई न का जोड़ जबार न को जिन मलक हो न का तयर तवार न को उब ज़मीन हो न को बाद बुखार न को लोह कलम हो न का ॿी पचार अना मिन नूरुल्लाह व कुल शइ मिन नूर ई सही चिट संभार मूं संग साथ धणी सां हो तॾहिं कम तकरार पोइ ॿार चो बिहार भेड़ो थिए बबोर में रूह अॻे ई कॾहिं वल भेड़े ई ताण थिए हिन राज़ खे परखण वारा हुसन वॾी सरकार आहे जंहिंजा केतिरा ई महकमा आहिनि जीअं इश्क मोहबत चाहत सिक ऐं सद सकणी सिध थध रखण वारा हुसन जे सही शिकल ऐं निज़ारे खां तमामु दूरि रहिया सिक वारनि का बि हुजत न रखी ऐं सिकंदे परे खां ई कुर्ब जी लज़त हासिलु कयऊं मोहबत में मजनून यल महबूब जे मुशाहिदे में महव थी बेमौत मरी विया इश्क जी हद अञा बि आख़िरी आहे इश्क करण वारनि वॾायूं छॾियूं नंग नामूस फिटा कया तख़्त वक़्त तबाह कयूं इश्क जे मैदान में अमीर ग़रीब शाह गदा पीर फ़क़ीर वज़ीर वुज़रा आलिम उलमा वली औलिया
दुर्वेश कुतुब ऐं अंबिया तोड़े अलाह जी बि हैसियत साॻी आहे। हज़रत बुला शाह इश्क जी मंज़िल जो नक्शो हिन रीति चिटियो आहे। हिकु दिन मैं गया इश्क दे महकमे ते इश्क ने मेरी वॾाई लुट ली। मैं गया इश्क दा दाद लेने इश्क ने मेरी दानाई लुट ली। इश्क पीर फ़कीर नूं लुट लेंदा इश्क ने वॾे बादशाह जी बादशाही लुट ली। तेरा की लुटिया वो नादान भूलिए इश्क ने खुदा दी खुदाई लुट ली। तेरे खे चोरे सची कराइण वारा ॿुधो त ॿुधायां सजणो आऊं बि हिकु ज़िंदा इंसानु आहियां। अंदर में दिलि अथमि दिलि में गरमाश आहे। गरमाश सां ज़रूरु धड़कन पैदा थींदी हूंदी। रब पाक जे ॾिठल अखियुनि सां हू त रोज़ानो कई माण्हू पखी पखण जीत जानवर वण बाग नक्शा नज़ारा पियो ॾिसंदोसि पर हिकु फिल्म जे परदे वांगुरु उहे तस्वीरूं ईंदियूं ऐं ग़ाइबु थींदियूं रहंदियूं हुयूं। पर हिकु ॾींहुं मुंहिंजी नज़र हिकु अहिड़ी ख़ूबसूरत इंसान ते पई जंहिंजे नूरानी तजली जो अक्स मूंखां मुंहिंजे अखियुनि ताईं जे तारनि ते पियो ऐं उन रोशन तजली जो ताब अखियूं सही न सघियूं बंदि थी वियूं। उन हिक ई झटके सां उनजो असरु दिलि ऐं दिमाग़ ते हावी थी वियो। मूमल खे मिजाज जा अखियुनि में अलमास आम न को ख़ासि वियासे वढिया। मुंहिंजा साईं जीअं घर खां पोइ अखियूं खुलियूं त सवाइ सजण जी सूरत जे ॿियो कुझु बि नज़र न थे आयो। उथंदे वेहंदे हलंदे फिरंदे कम में कार में शहर में बाज़ार में ॾींहं में राति में इहा ई तात त की जो कहीं पार अखियूं पसी आयूं थियूं देवानियूं दिलि में अपर लॻन आर तंहिं पोइ करार सचूं की न सजल चए। सजण जी सूंहं जो छापो अहिड़ो लॻो जो का बि घड़ी पिरी जी प्रचार खां सवाइ करार न अचे। अखियुनि जो आराम फिटो दिलि जी धड़कन वधी ऐं अंदर में अची उकीर जागी। पोइ उन चाहत खे पूरो करण ऐं मंज़र खे माणण लाइ छा छा न करिणो पियो। अजब मंज़र आहे चाहत जी। न का लालच न को लोभ न को तकड़ न को फुरण न का हीस न को हमिलो न को रोब न को ताब